नासरीन पड़ेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान कूड़ ॻाल्हाइण जो आदी आहे। अमरीका वञी रहिया आहियूं पर पिनण लाइ न पिया वञूं। असां इमरान ख़ान जी हर हंधि पिनण लाइ न वेंदासीं। न्यूयॉर्क फूड सिक्योरिटी इजलास में पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश करणु ज़रूरी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ वफ़ाक़ी वज़ीरनि जो इजलास थियो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीरनि पार्टी चेयरमैन खे पंहिंजी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी खे फ़लाही मंसूबनि जे हवाले सां बि तफ़सीली ही आगाही ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी सां लॻपियल वफ़ाक़ी वज़ीरनि खे अवाम जी ऑफिसनि ताईं पहुच खे आसान बणाइण जी हिदायत कंदे चयो त मसइलनि जो हल तॾहिं मुमकिन आहे जॾहिं अवाम सां राब्ता मज़बूत हुजनि। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे पड़ेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान में कोरोना ऐं सप्लाई चेन सबबि मुश्किलातूं रहियूं आहिनि। इमरान ख़ान जी नाअहली सबबि मुल्क में कणक ऐं ज़रई भाण जो बहरान पैदा थियो। जियो स्ट्रेटेजिक सूरतहाल सबबि मसला पैदा थिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवण हो त पीपल्स पार्टी जो माज़ी में बि मौक़िफ़ ट्रेड नॉक एड रहियो आहे। हर फोरम ते वञी ट्रेड ते ज़ोर ॾींदसि। पिनण इमरान ख़ान जी पॉलिसी हुई, असांजी नाहे।